अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। चूंड सुधारनि ऐं सेनेट चूंडूं ओपन बैलेट ज़रिए कराइण वारे 26 आईनी तरमीम जो बिल हुकूमत क़ौमी असेंबलीअ में पेश करे छॾियो। अपोज़िशन जो सख़्तु एहतजाज, स्पीकर डाइस जो घेराव, बिल जूं कापियूं बि फाड़े छॾियूं, चोर चोर जा नारा। एहतजाज सबबि कानून वारो वज़ीर फ़ारूक नसीम बिल जो मतन बि पढ़ी न सघियो। तक़रीर ते एहतजाजनि दौरान स्पीकर असद कैसर क़ौमी असेंबलीअ जो इजलास सुभाणे ताईं मुलतवी करे छॾियो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशीअ चयो आहे त आईनी तरमीम में क़ौमी असेंबलीअ में बहस करण लाइ तयार आहियूं। अपोज़िशन गोड़ न करण जी ख़ातिरी कराए मुराद सईद चयो आहे त सेनेट ओपन बैलेट ज़रिए वोटिंग कराइण चाहियूं था, पर करप्ट टोलो मुखालिफ़त करे रहियो आहे। पीपुल्स पार्टीअ जे राजा परवेज़ अशरफ चयो आहे त हीअ आईनी तरमीम करे न सघंदा। नून लीग जे एहसन इक़बाल चयो आहे त स्पीकर धुर आहे, बदनीयतीअ ते ॿधियल आईनी तरमीम थियण न ॾींदासीं। चाहियूं था त सेनेट चूंडुनि में पैसा न हलनि। इलेक्शन खां पोइ तहरीक इंसाफ़ सेनेट में सभ खां वॾी पार्टी बणिजी वेंदी। वज़ीर एज़म इमरान ख़ान जो PTI जे पार्लियामानी बोर्ड जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर एज़म चयो त सेनेट लाइ टिकेटूं मेरिट ते ॾिनियूं वेंदियूं। जेको पार्टीअ लाइ बहितर हूंदो उनखे ई सेनेटर बणायो वेंदो। हुकूमत ख़िलाफ़ लॉन्ग मार्च कॾहिं कजे, पार्लियामेंट तां इस्तीफ़ाऊं ॾिजनि या न। हतमी फ़ैसिलनि लाइ PDM जो सरबराही इजलास सुभाणे थींदो। मरियम नवाज़ जी सदारत हेठि नून लीग जे अॻुवाणनि जे इजलास में सेनेट चूंडूं PDM जे प्लेटफॉर्म तां विढ़ण जी तजवीज़ जो फ़ैसिलो सुभाणे थींदड़ इजलास में बाज़ाब्ता तजवीज़ पेश कई वेंदी। पटीदन में बदअमनीअ जी बाहि पकड़िजी वई। टाउन ज़फ़र शाह कॉलोनीअ मां फ्लोर मिल जे पोयां चोरनि दीवार खे खाटाणी बशीर सोलंकीअ जूं 2 बकरियूं काए विया, जॾहिं त साॻी कॉलोनीअ मां मोहम्मद अशरफ पठाण जा 2 बकर ऐं 1 बकरी पिणु नामालूम चोर काए फरार। जॾहिं त मुतासिरनि SSP नुशर फिरोज़ खां मुतालबो कयो आहे त चोरी थियल माल वापसि करायो वञे ऐं चोरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। टंडोअल यार में वर्ल्ड मंगी वेलफेयर एसोसिएशन जे मरकज़ी सदर रियाज़ मंगीअ जे वालिद जी वफ़ात ते मरकज़ी चेयरमैन रोशन अली मंगी, ज़िले नुशर फिरोज़ जे सदर डॉक्टर अब्दुल हमीद मंगी ऐं ॿियनि साणस तज़ियत कई। जॾहिं त बिरिया रोड मां सीनियर सहाफ़ी बशीर अहमद उमरानीअ ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त रब पाक संदसि वारसनि खे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हाई कोर्ट सखर बेच जे हुकुम ते मुख़्तलिफ़ सरकारी खातनि में थींदड़ कब्ज़नि ख़िलाफ़ ऑपरेशन जो सिलसिलो जारी। जंहिं सिलसिले में मोरो शहर जे गचेरो रोड ते जानवरनि जी इस्पताल में सरकारी क्वार्टरनि ते थियल कब्ज़ो ख़ाली कराइण लाइ असिस्टेंट कमिश्नर मोरो एहसानुल्लाह यूसुफज़ई, चीफ म्यूनिसिपल ऑफिसर अब्दुल रज़ाक शेख, एंटी इंक्रोचमेंट पुलिस मोहम्मद इस्माइल ऐं ॿियनि क्वार्टरनि ते थियल कब्ज़ो ख़ाली कराए क्वार्टरनि खे सील करे छॾियो। ॿिए तरफ़ क्वार्टर ख़ाली कंदड़ अब्बास सोलंकी ऐं संदसि घरवारीअ इंतिज़ामिया खे पिटू पाराता ॾींदे चयो त जॾहिं ॿोॾ आई हुई तॾहिं असांखे हिते विहारियो वियो हुयो, जॾहिं त हाणे असांखे हितां उथारियो पियो वञे। असांजा घर ॿोॾ सबबि लुड़ी विया हुया, हाणे असां खां ही अजो बि खसियो पियो वञे। हिन सर्दीअ में पंहिंजा बचा वठी काॾे वञूं ऐं ग़रीब मिसकीननि खां त कब्ज़ा ॼाणाए घर ख़ाली कराया था वञनि, पर बाअसर ऐं वॾेरनि जे अॻियां हिननि जी दाल नथी करे। उन्हनि खे चवण बदिरां उन्हनि खे पैसनि एवज़ लीगल कयो थो वञे। असांखे रहण जो अजो पिणु ॾिनो वञे। कोरोना वबा सबबि गुज़िरियल 2 महीननि खां बंदि पियल शहीद बेनज़ीराबाद जी वॾी दरगाह असगर अली शाह अलमारूफ सखी जाम दातार आम ज़ाइरीन लाइ खोली वई। जॾहिं त सखी जाम दातार सजाद नशीन फ़कीर नवीद हुसैन विस्तड़ो, मैनेजर औकाफ़ अहमद ख़ान बिरोईअ पारां औकाफ़ खाते जे हुकुम मुताबिक़ दरगाह जो दरवाज़ो आम माण्हुनि लाइ खोले मिठाई विराई वई। जंहिं ते पाकिस्तान आलमी मशाइक़ काउंसिल जो सूबाई सदर ऐं सजाद नशीन चयो त दरगाह ते अचण सां दिली सुकून मिले थो ऐं दरगाहूं अमुन मोहबत ऐं भाईचारे जो सबक़ ॾियनि थियूं। समूरे मुल्क जी ज़िले शहीद बेनज़ीराबाद में पिणु कोरोना वायरस खां बचाव वारी वैक्सीन अॼु शुरू कई वई। एडिशनल सेक्रेटरी हेल्थ उमर फारूक बिलो ऐं डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र जी निगरानीअ में माउ ऐं ॿार जे क़ाइमु कयल सेहत मर्कज़ में क़ाइमु डिवीज़नल कोविड वैक्सीनेशन सेंटर में तहलका अस्पताल काज़ी अहमद जे MS डॉक्टर रियार अलीअ खे कोरोना वायरस खां बचाव जी वैक्सीन लॻाई वई। नवाबशाह प्रेस क्लब जे बानी मेंबर मरहूम अब्दुल कादिर बलोच जे पुट सहाफ़ी अली रज़ा बलोच जे प्लाट ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो, जंहिं में प्रेस क्लब जे सदर ज़ुल्फ़कार अली ख़ासकेली, नबी बख्श बलोच, मुशरफ अली भट्टी
ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त साफ़ी अली रज़ा ऐं संदसि भाइरनि जो प्लाट आहे जेको उन्हनि जो ज़ाती प्लाट आहे जंहिं ते हथियारबंद दोस्त अली बिरोई ऐं ॿिया हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो करे वेही रहिया आहिनि जॾहिं त हथियारबंद पंहिंजे माण्हूअ खे ज़ख़्मी करे केस साफ़ी अली रज़ा बलोच ऐं उन जे भाइरनि मथां करायो आहे जंहिं ते सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत करियूं था जॾहिं त पुलिस रिश्वत वठी हथियारबंदनि जो साथ ॾेई रही आहे जंहिं ते उन्हनि मुतालबो कयो त जल्द केस वापसि वठी प्लाट ख़ाली करायो वञे न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।